लाड़काने खां ब्यूरो चीफ अख़बार सिंधीअ जी रिपोर्ट मुताबिक़ लाड़काने शहर जे सचल थाणे जे हद चांडका पुल भरिसां SHO जे पुट गाॾीअ मथां पुलिस जे बत्ती लॻराए तेज़ रफ़्तार कार ड्राइविंग कंदे सहाफ़ी नजम खुआवड़ जे घर जी दीवार टोड़े छॾी। उन मौक़े ते घर मालिक नजम खुआवड़ सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त घर जी दीवार टोड़ींदड़ कार ड्राइवर जी सुञाणप सूबेदार अब्दुल नबी कांधरो जे पुट तौरु थी आहे, जंहिंखे नशे में धुत थी स्पीड सां कार ड्राइविंग कंदे अहिड़ो वाक़ियो कयो आहे जॾहिं त हू वॾेरे जो पुटु ऐं सूबेदार जो पुटु टियों बग़ैर लाइसेंस जी ड्राइविंग करे नशे में धुत थी दीवार टोड़े छॾी आहे। हुन वधीक चयो त अल्लाह पाक जो शुक्र आहे जो उन ई वक़्तु आउं पाण बि बची वियुसि। थोरी ई सेकंडनि जो फ़र्क़ु थियो जो फैमिली कमरनि में हुई, मौज़ाने तौरु ज़िंदगी मिली, मालिक जा करम आहिनि। हुन SSP लाड़काणो DIG लाड़काणो खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी बदमस्त सूबेदार जे पुट जो मेडिकल चेकअप कराए ड्राइविंग लाइसेंस समेत तेज़ रफ़्तार कार हलाइण जा पुछा गाछा करे संदसि मथां अहिड़े हादसे जो केस दाख़िल करे